ब्रेकिंग न्यूज़ आनासी नवां सां शेयर कयूं पिया। डॉलर जी उॾाम जारी आहे। वधीक 2 रुपया 4 पैसा महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर जो मुल्ह वधी 212 रुपयनि जो थी वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। डॉलर जी उॾाम मुसलसल जारी आहे। वधीक 2 रुपया 4 पैसा डॉलर महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर जो मुल्ह वधी 212 रुपयनि जो थी वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। डॉलर जी उॾाम जारी आहे। डॉलर वधीक 2 रुपया 4 पैसा महांगो थी वियो आहे, जंहिंखां पोइ इंटरबैंक में डॉलर जो मुल्ह वधी 212 रुपयनि जो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। डॉलर जी उॾाम जारी। वधीक 2 रुपया 4 पैसा महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर जो मुल्ह वधी 212 रुपयनि जो थी वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। डॉलर जी उॾाम जारी आहे। वधीक 2 रुपया 4 पैसा डॉलर महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर जो मुल्ह वधी 212 रुपयनि जो थी वियो।